अज हर के जो ईरायो वा अज हर के जो ईरायो वा तो नी हयात निभायो वा तो गाना की भलावत का तो बस वो तो सही बात है दिल कार चलो यार केड़ी कैफे तुम्हें ऐसे लिखी हुई छा सोची दो सर्द या गर्म रात शेख अयाज शायरी में पंहिंजे पूरे दौर जो हिकिड़ो अकेलो तर्जुमान या ॻाल्हि सम्झो शेख अयाज इज नॉट a person among many poets an individual हू उन्हनि सभिनी में हिकिड़ो महदार ऐं सरवाण आहे हिन पूरे दौर जो तर्जुमान आहे शेख अयाज जीअं लतीफ़ साईं पंहिंजे पूरे दौर जो तर्जुमान हुजे ईंदड़ सदन जो तर्जुमान हुजे अयाज जे दौर खां पोइ जे ईंदड़ कई ज़माननि जो तर्जुमान ऐं बदनसीबी आहे बदकिस्मती आहे पंहिंजे पाड़ेसरी सूबनि जी पंहिंजे पाड़ेसरी मुल्कनि जो उन्हनि वटि लतीफ़ साईं खां पोइ जीअं पाण वटि अयाज आहे जीअं गालिब खां पोइ अकेलो शाइर हाफ़िज़ अहमद खां पोइ हिन दौर में अञा तौर में ईरान वटि हिकिड़ो शाइर तमामु भला आहे हिकिड़ो शाइर ईअं इरादो कयो दिमाग़ वसे में खाने दिमाग़ वसे में खाने के हिंद खड़ो करता है ब्लैक में दे दे बाकी कपड़ों में डाल दे बाकी डाल दे अभी वो इस्तेमाल में है अभी इस्तेमाल में है वहाँ पे वो झाड़ के निकाले जहाँ पे परमानेंट
समझूंगा ये अगर समझूं